हींअर असांजे हिन बदीन ज़िले में अल्हम्दुलिल्लाह मुसीबत कोन आई आहे बोर्ड वारी, शुक्र अल्हम्दुलिल्लाह घणे बारी महफूज़ आहिनि। असां हिन पाकिस्तान जे सिंध सूबे जे सिंध जे अंदरि हे बदीन जो ज़िलो असांजो अल्हम्दुलिल्लाह कराची बदीन ठटो घणे भाङे बचियल आहे। हींअर अल्लाह ताला असांखे सुकून ॾिनो आहे, अल्लाह ताला असांजे मथां आसानी फरमाई आहे। हे वक़्तु आहे जो असां ख़ुशहाल आहियूं त उन्हनि जी मदद कयूं जेके मुसीबत में फाथल आहिनि। असांजा उहे मुस्लमान भाइर जेके ॿोॾुनि में मुसीबतुनि में बारिशुनि जा सदा आहिनि, जंहिंजा घर रही विया, जंहिंजा साईं मुंहिंजा शहर मुड़ी विया, जंहिंजा ॻोठ तबाह थी विया, हे जेके पंहिंजे पकनि घर में वेठा आहियो, जेके पंहिंजे ख़ुशहाल बचड़नि में वेठा आहियो, तव्हां पंहिंजे अयाल सां ख़ुशि वेठा आहियो, अल्लाह जो अयाल मुसीबत में आहे। तव्हां पंहिंजे अयाल में सुखी ज़िंदगी था गुज़ारियो, अल्लाह जो अयाल हींअर मुसीबत में आहे। अल्लाह चाहे थो त मुंहिंजा पाना कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे अयाल ते ख़र्च करण वारा आहिनि। फज़लाबाद वारो, गफ़ारी मस्जिद में अचण वारो, अल्लाह पंहिंजी रहमत सां निहारे पियो त कहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे अयाल जी हमदर्दी रखण वारा आहिनि। अल्लाह खे मख़लूक़ ॾाढी प्यारी आहे, बाक़ी तो जेका मुसीबत आई आहे त वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला आज़माईंदो आहे त कहिड़ा सचा आहिनि, कहिड़ा अल्लाह खे रुजू करण वारा आहिनि, कहिड़ा अल्लाह खे राज़ी करण वारा आहिनि, कहिड़ा मस्जिद आबाद करण वारा आहिनि ऐं कहिड़ा अल्लाह जी बेफ़रमानी करण वारा आहिनि। मुसीबतूं ईंदियूं आहिनि। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां आज़माइशूं आयूं, जंगूं आयूं। साईं मुंहिंजा आलाम मसाइब आया। 3 साल मदीने वारे ताजदार रसूल आज़म नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम 3 सालनि ताईं शेब बनी अबी तालिब में जॾहिं वञी रहिया हुया त बेले ते खाइण जे लाइ मानी न मिलंदी हुई। सोशल बाइकॉट कयो वियो जे काफ़रनि जे तरफ़ां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाहिनि हा त आसमान मां ताम लही सघिया थे त मूसा कलीमुल्लाह जे लाइ आसमान मां माइदा लही सघे थो, मन ई सलवा लही सघे थो। छा मदीने वारे साईं जे लाइ अल्लाह ताला ताम लाहिंदो जन्नत मां? जन्नत मां छा हिकिड़ो ताम मन ई सलवा मूसा जे लाइ रखियो हुयो, उनजी क़ौम जे लाइ रखियो हुयो। मुंहिंजो दिल पर नबी जे दुआ जे लाइ हथ खणी हा त सॼी जन्नत अल्लाह ज़मीन ते खणी महमूद करीमन खे पंहिंजे हिन दौर जी उम्मत जे मथां नज़र रखणी हुई त मथां इन्हनि जे मथां मुसीबत अचे, इन्हनि जे मथां का आज़माइश अचे ऐं ईअं वरी आज़माइश थे, आज़माइश न सम्झी, इम्तिहान न सम्झी रड़ियूं ऐं वाका कनि, वावेरा कनि, हाय अल्लाह हे छा थी वियो, हाय अल्लाह असां तबाह थी वियासीं, बर्बाद थी वियासीं। न, रसूलुल्लाह फरमायो जॾहिं मुसीबत अचे तॾहिं मूं मोहम्मद करीम जी सीरत लाइ निहारियो। जीअं मूं नबी सब्र कयो, तव्हां बि सब्र कयो त अल्लाह तव्हांजी बि इज़त, दौलत, दुनिया जी शोहरत, आख़िरत जा इनाम वधाए छॾींदो। अल्लाह ताला सां समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मदीने वाले साईं फरमाए, बल्कि अल्लाह जो क़ुरान फरमायो, सुम्मा तुसअलुन यौमइज़िन अनिन नईम। जेके पैसे वारा आहियो, जिनके अल्लाह नेमत ॾिनी आहे, जेके हिन आज़माइश जी घड़ी में तव्हांखे अल्लाह नेमत ॾिनी आहे, मानी ॾिनी आहे, अटो ॾिनो आहे, चांवर ॾिना आहिनि, पंहिंजे घर में पंहिंजे अयाल सां ख़ुशि वेठा आहियो, जेका नेमत मिली आहे, सुम्मा तुसअलुन यौमइज़िन अनिन नईम। या जेका अल्लाह नेमत ॾिनी आहे न, इन जे बारे में तव्हां खां ज़रूरु पुछा कई वेंदी, तव्हां खां सुवाल कयो वेंदो। अल्लाह पुछा कंदो क़यामत जे ॾिहाड़े त मुंहिंजा कुछ मखलूक जा अफराद हिकड़ी जाइ जे मुसीबत में हुया, ॿोॾुनि में लुढ़ंदा पिया अचनि, तव्हांखे नेमतूं ॾिनियूं हुयूं, तव्हां मुंहिंजी मखलूक जे लाइ छा कयो हुयो? का ॻाल्हि सम्झो था? फज़लाबाद शरीफ़ वारो मां पंहिंजे फज़लाबाद जे भाइरनि सां मुखातब आहियां। अल्लाह जो क़ुरान तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। अल्लाह तो फरमाए, सुम्मा तुसअलुन यौमइज़िन अनिन नईम। जेके नेमतूं तव्हांखे ॾिनियूं वियूं आहिनि, उन क़यामत जे ॾिहाड़े ज़रूर बिल ज़रूर तव्हां खां पुछा कयो वेंदो, तव्हां खां पुछा कई वेंदी। जेका नेमत तव्हांखे ॾिनमि, मूं अल्लाह तव्हांखे इज़त ॾिनी, कुशादी रोज़ी ॾिनी, तव्हांखे पैसो ॾिनो, तव्हांखे मूं अल्लाह ज़रूरत खां वधीक रिज़्क़ अता फरमायो, तव्हां मुंहिंजे मिस्कीन मखलूक जी मदद कई कि न कोन कई? या नेमत खे ज़ियान कयो, नेमत खे ज़ाया कयो, नेमत खे तव्हां गैर ज़रूरी समझी ऐं ज़ायो करे छॾियो ऐं मुंहिंजी मखलूक जे मथां तव्हांजी नज़र न पहुती? अल्लाह फरमाए, मां ज़रूर पुछा कंदुसि। ऐं जेको माण्हू अल्लाह जी
नेमतुन के खर्च करण वारो आ मदीने वाले साईं फरमायो अल्लाह एक नेमत ॾींदो आ जेकॾहिं उन बाने उन के खर्च कयो अल्लाह उन नेमत के अञा वधाईंदो आहे एतिरो वधाईंदो आ एतिरो वधाईंदो आ एतिरो वधाईंदो आ जो मदीने वाले साईं फरमायो उन जी सोच उन पासे न वेंदी आ त हे मुझे अल्लाह मुझे मथां केॾी वॾी महिरबानी फरमाई आहे सुभान अल्लाह ऐं मदीने वाले ताजदार फरमायो मुझे दिल पर नबी जो फरमान आ त जेकॾहिं को माण्हू अल्लाह जी राह में खर्च करे अल्लाह जी राह में ॾे इन अल्लाह अक़वामन अल्लाह हिकिड़ी अहिड़ी मखलूक पैदा कई आहे हिकिड़ी क़ौम पैदा कई आहे इख्तसहुम बिन्निअम उन्हनि खे अल्लाह पंहिंजूं नेमतूं अता फरमाईंदो आहे उन्हनि खे पंहिंजी नेमतुनि जो हिसो अता फरमाईंदो आहे पोइ बिन्निअम लिमनाफ़िअल इबाद उहे नेमतूं इन जे लाइ अल्लाह उन्हनि खे ॾींदो आहे जियां उहो पानो उन नेमतुनि जे ज़रिए अल्लाह जे पाननि खे नफ़ो पहुचाइण वारो थिए थोरो तवज्जो जो त हीअ हदीस तव्हांखे सम्झायां ज्ञान जो मुझे समय दिलियूं हाज़िर कयो मदीने वाले साईं फरमायो इन्न लिल्लाहि अक़वामन इख्तसहुम बिन्निअमि लिमनाफ़िअल इबाद अल्लाह ताला हिकड़े पाननि खे नेमतूं ॾींदो ई इन जे करे आहे उन्हनि खे अल्लाह मुख़्तसिर इन जे करे कयो आहे इन्हनि खे नेमतूं ॾियां ऐं इहे पंहिंजे नेमतुनि जे ज़रिए मुंहिंजी मख़लूक खे नफ़े पहुचाइण वारा थिया वयुकिरुहा फीहिम मा बदलुहु मदीने वाले साईं फरमायो एस ताईं उन्हनि वटि उहा नेमत क़ाइम रहंदी आहे एस ताईं उन्हनि वटि उहा नेमत बाक़ी रहंदी आहे जेसीं उहे माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदा रहंदा आहिनि जेसीं माण्हू नफ़ो पहुचाईंदा रहंदा ग़रीबनि मिस्कीननि साईं मुंहिंजा बुखारनि खे मानी खाराईंदा उञाइनि खे पाणी पीआरींदा बेलिबास खे लिबास ढकाईंदा रहंदा जेसीं उहा नेमत उन्हनि वटि बरक़रार रहंदी فإذا منعوه نزعها عنهم وحولها إلى غيرهم जॾहिं हिन माण्हुनि खे नफ़ो पहुचाइण छॾे ॾिनो अल्लाह उहा नेमत खसे वरी ॿिए कंहिंखे ॾींदो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाइण वारो आहे ईअं न थिए जो अल्लाह तव्हां खां नेमत खसे वरी ॿियनि जे हवाले करे